मीरपुर ख़ासि जॾहिं बि नालो ॿुधूं था ज़हन में हिकु ई ख़्यालु अचे थो त आख़िर हिन शहर में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जंहिंजे करे हिन जे नाले सां गॾु ख़ासि लॻी वियो। हिन वीडियो में असां तव्हांखे मीरपुर ख़ासि जूं कुझु ख़ासि ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं ऐं उनजी तारीख़ ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था मीरपुर ख़ासि खे। मीरपुर ख़ासि सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु को घणो झूनो शहर या एॾो को पुराणो शहर न आहे। हिन शहर जो बुनियादु मीर ठारो टालपुर ऐं संदन फर्ज़ंद मीर अली मुराद टालपुर सन 1806 में रखियो। इन मां मालूम थिए थो त हीउ को एॾो वॾो झूनो शहर या पुराणो शहर न आहे सिंध जो। मीरपुर ख़ासि ताईं तव्हां रेल या रोड ज़रिए ॿिन्ही तरीक़नि सां पुॼी सघो था। जेकॾहिं तव्हां अंबनि जा शौक़ीन आहियो, मैंगो तव्हांजो फेवरेट फ्रूट आहे त मीरपुर ख़ासि जी हीअ जेका ख़ासि ॻाल्हि आहे पूरी दुनिया में मशहूरु आहे त सिंधड़ी अंब जो असली घरु मीरपुर ख़ासि आहे। मेला त तव्हां सिंध में खोड़ घुमिया हूंदा, लेकिन मीरपुर ख़ासि जी ख़ासि ॻाल्हि आहे हिते हर साल अंबनि जो मेलो लॻंदो आहे। मैंगो फेस्टिवल लॻंदो आहे जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वैराइटियूं अंबनि जूं रखी करे उनजो मुक़ाबिलो करायो वेंदो आहे। पोइ जेका मिठो अंब हूंदो आहे सभिनी खां वधीक उन खे इनाम मिलंदो आहे। मीरपुर ख़ासि में इहो मैंगो फेस्टिवल तमामु घणो मशहूरु आहे जेको हर साल लॻंदो आहे। मीरपुर ख़ासि खे अंबनि जो शहर बि सॼो वञे थो, छो जो सिंध जे बक़ाया शहरनि खां वधीक सभ खां वधीक सिंध में जेके अंबनि जा बाग़ आहिनि उहे मीरपुर ख़ासि में आहिनि। अंबनि जे बाग़नि खां अलावा हिन ज़िले अंदरि ॿिया बि खोड़ फसल थियनि था जेके हिन ज़िले खे ज़रई ताक़त बख़्शनि था या ज़रई इलाइक़ो बणाइनि था। मीरपुर ख़ासि जी ख़ासि सैर और तफ़रीह जी ॻाल्हि कजे त हिते तव्हांखे चिटोरी क़ब्रिस्तान मिलंदो जंहिंजी बनावट खे खोड़ सारा माण्हू ॾिसणु अचनि था। मीरपुर ख़ासि में हिकु ख़ासि थरपारकर आर्ट गैलरी बि आहे जिते तव्हां थरपारकर या थर जे माण्हुनि जी ज़िंदगी ते जुड़ियल पेंटिंग्स ऐं तस्वीरूं ॾिसी सघंदव। मीरपुर ख़ासि में बि सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु हिकु ख़ासि तारीख़ लिकल आहे, उहा आहे काहू जो दड़ो। काहू जो दड़ो बुध मज़हब जे माण्हुनि जी हिकु पुराणी यादि आहे जेका सिंध अंदरि मौजूदु आहे, ख़ासि मीरपुर में। मीरपुर ख़ासि शहर जे ख़ासि जाइनि जी ॻाल्हि कजे त हिते तव्हांखे शाही बाज़ार मिली वेंदी जितां तव्हां शॉपिंग करे सघो था। जेकॾहिं तव्हां फिल्मनि जा शौक़ीन आहियो या तव्हांखे मूवी ॾिसणी आहे त फिरदौस सिनेमा मीरपुर ख़ासि जी हिकु ख़ासि सिनेमा आहे जिते तव्हां मूवी ॾिसी सघो था या फिल्म ॾिसी सघो था। हितां जी डॉल्फिन वाटर पार्क हिकु ख़ासि वाटर पार्क आहे जेका तमामु ख़ूबसूरत ऐं सुहिणी पार्क आहे जिते तव्हां इंजॉय करे सघो था। मीरपुर ख़ासि थर पार्कर जो गेटवे आहे जितां तव्हां आसानी सां थर घुमी सघो था या रेगिस्तान घुमी सघो था। तालीम जे लिहाज़ सां मीरपुर ख़ासि सुठे रस्ते ते आहे। हिते सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस, मोहम्मद मेडिकल कॉलेज, शाह लतीफ़ कॉलेज ऐं पब्लिक स्कूल मीरपुर ख़ासि जहिड़ा इदारा कमु करे रहिया आहिनि। मीरपुर ख़ासि जी आबहवा जी मौसम जी ॻाल्हि कजे त तमामु सुठी आहे, बहितरीनु आहे। चारई मुंदूं हिते तव्हांखे मिलंदियूं। जेकॾहिं तव्हांजो कॾहिं बि मीरपुर ख़ासि चकर लॻे या विज़िट थिए तव्हांखे हिते रिहाइश जी प्रॉब्लम न थींदी। हिते तमामु सुठी होटलिंग आहे, हिते कुझु बहितरीनु होटल कमु करे रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात पोस्ट कंदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।